خانپورمهر में सैलून ते कम कंदड़ 25 वरनि जो पोरियत नौजवान धीरे जे कैंसर में मुब्तला हुअण करे ज़िंदगी ऐं मौत जे वाटे ते बीठल गुर्बत सबब इलाज न थियण करे नौजवान घर में पयल संदसि वारसनि पारां चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत खां नौजवान जे इलाज जे लाइ अपील। मटियारीअ में एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुघियो जे हुकुम ते ज़िले अंदर बदमनीअ खे ख़त्म करण लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पंजनि हदनि में क्राइम खे रोकण लाइ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं। हाल में पुलिस 2 नौहरनि खे गिरफ़्तार करे हथियार ऐं फुर्थियल मोटरसाइकिलूं हथ करे वरतियूं। बख्शापुर लग बडाणीअ में गुज़िरियल रात देर सां अणॼातल हथियारबंदनि जो के बंद ते पत्थर खणी वेंदड़ डंपर ड्राइवर कलीमुल्ला क्लींडर मोहिबुल्ला जन खे मौला बख्श लाड़े वटां हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ रवाना थी विया। गंदकोट लग 6 ॾींहं अॻु पाणीअ जे वारे तां क़तल थियल 3 नौजवाननि जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हुन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त पाणीअ जे वारे ते ज़मीन ते बीठल असांजा 3 नौजवान नज़ीर अहमद बंगवार, शबीर अहमद बंगवार, अब्दुल रऊफ़ बंगवार खे सरियाम क़तल करे फरार थी विया। ऐं मटियारीअ में मंदशात पुरुषनि ख़िलाफ़ कार्रवाईअ खां पोइ मशरियल ॻोठाणनि पारां क़ौमी शराब ब्लाक करे गिरफ़्तार माण्हू छॾाइण वारो मामिलो मटियारी थाणे ते औरतुनि सूधो 48 माण्हुनि मथां ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।